अॻु में जेको सो करमण कोली खे ॾिनल हुई 2 साल अॻु में इनखे छॾे ॾिनई। तंहिंखां पोइ जेको सो असांजे पाड़े जा आहिनि, पोइ हिन मूंखां चयो त तूं जेको सो मूंसां शादी कंदे। मां चयो हा बिल्कुलु छो कोन कंदसि शादी तोसां। पोइ हिननि चयो इस्लाम क़बूल, मां चयो कंदा चयो कंदासूं। पोइ हिननि जेको सो इस्लाम क़बूल करे मुस्लमान थी जेको सो मूं हिन सां निकाह कयो आहे नसीमा सां। अॻिते में नालो हिनजो शांति हो। हाणे जेको सो पीर अयूब जान सिरंदी जे तरफ़ां नसीमा नालो रखियो वियो आहे। जेको सो हिन सां निकाह करे हिन सां प्यार जो परिणो कयो। हाणे मसइलो इहो त पोइ जेके हिन जा माइट आहिनि, हिन जा वारस आहिनि, उहे इल्ज़ाम हणनि था त जेको सो हिननि खे अगवा करे वियो आहे। दाद मोहम्मद अगवा करे, मूं हिननि खे न अगवा कयो आहे ऐं पंहिंजी ख़ुशी सां मूंसां गॾु आयूं आहिनि ऐं पंहिंजी ख़ुशी सां जेको सो मुस्लमान थियूं आहिनि। ऐं हिन जा माइट जेको सो कूड़ा केस इल्ज़ाम हणियो वेठा आहिनि त जेको सो हिननि घर मां ज़ेवर खयो आहे ऐं पैसा खया आहिनि। को बि असां न पैसो खयो आहे न ॿियो खयो आहे। असां शादी पंहिंजी ख़ुशी सां ऐं मोहबत सां कई। कृष्ण जी धी आहियां, शांति नालो आहे। दादू मोहम्मद सां निकाह कयो आहे। अॻे मुड़ुसु हुई, मूंखे 2 साल थियनि तलाक ॾेई छॾियो। पोइ असां दर बदर हुयासीं। घोट वारा चई वञो भले, मुसलमान थी वञो भले। पोइ हुनजे करे असां मुसलमान थिया। पोइ दादू मोहम्मद खे मूं चयो मूंसां तोखां निकाह करणो आहे। मुंहिंजी माउ पीउ हिते दर बदर हुई। पोइ मूंखे चई तूं बि असां सां गॾु हल। पोइ इहो असां सां गॾु आई। असां खां कंहिं बि ज़बरदस्ती कोन कई, असां पाण आया आहियूं। असां ख़ुशी सां, मुंहिंजी पंहिंजी ख़ुशी सां असां मुसलमान थी विया। करमण खां उहे कोली खां उन 2 साल थी इनखे तलाक ॾेई छॾियो। पोइ असां खां गॾु रहंदी, असांखे केरु चाहींदा बि कोन हुआ, न को ॻोठ में असांखे मज़ूरी कंदा, असांखे ॻोठ में विझंदा हुई टपड़ खणो होॾा वञो। पोइ असां पाण निकाह कराई हुई, मुंहिंजो निकाह करे छॾियो। दादी असांजे वास्ते वारो हो, हुनखे वञी छोकिरी ॿुधाई हुई असांखे हिते केरु चाहीनि कोन था, असांजा माइट आहिनि, न को मिट आहे, असीं मज़ूरी करूं था तॾहिं असांखे कोन था छॾनि हिते। पोइ पाण निकाह करियो आहे। असीं न को ज़ोर ई करियो आहे, न को ज़बरदस्ती आहे कंहिंसां, असीं पाण कया आहियूं।